But if I lay down and I play dead and I stay dead, baby, you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing? अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो आहे मुर्शिद तव्हां ॾिसी रहिया आहियो फन विद सिंधी यूट्यूब चैनल। सो अॼु को स्पेशल व्लॉग त नाहे पर डेली लाइफ व्लॉगिंग आहे। अॼु जेको मां सॼे ॾींहं में कंदुसि उहो तव्हांखे इंशाल्लाह मां ॾेखारींदुसि। अॼु मूंखे फस्ट कमु जेको आहे अनु ॾियणो आहे। सो अटो ख़तमु थी वियो आहे ऐं ॿियो वरी कमु आहे त इंशाल्लाह वेंची ऐं वेंची करे मां खैरपुर वेंदुमि। खैरपुर इलाही कमु आहिनि। खैरपुर पहिरियों त मुंहिंजे सम्झि मासा तंडे वञिणो आहे, उन्हनि खे तव्हांखे इंट्रो कराइणो आहे, तारीफ़ कराइणो आहे। मुंहिंजे मासा दुकान खोलियो आहे उहो बि तव्हांखे ॾेखारिणो आहे। ऐं ॿियो त मूंखे वरी पंहिंजे कंप्यूटर जी LCD खणणी आहे, मोनीटर खणणो आहे। ऐं ॿियो वरी दोस्त अगरि हलियो मुंहिंजो आदिल अली बुढ़ो साहिबु हलियो त उनखे बि संदो लैपटॉप खणणो आहे ऐं मुंहिंजी बाइक थोरी सेट कराइणी आहे। सो अॻे हली मिलूं था। हिनमहिल त मां पहिरियों कमु जेको आहे अनु खणी वेंदुसि। अनु मां तव्हांखे ॾेखारींदो, अनु खणी वेंदुसि, पोइ वरी मिलूं था इंशाल्लाह अॻे। But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing? So if I play dead, will you regret everything that you did, that you said? I don't think you understand what you're doing, and my heart's black and blue from the bruising. I feel like when I'm with you I'm losing. I feel like you think that this amusing, sitting there gaslighting and confusing. Was it me? अरे खे सो हाणे मां मोटी आहियां। हाणे वेंदुमि वरी पोइ तव्हांखे पोइ मिलूं था। असां वेंदी आहियां। सो हाणे हलूं पिया दोस्त ॾे ऐं कुझु सामान खयो आहे जेको होॾे खैरपुर ॾियणो आहे मुंहिंजे मासातनि जे घर। सो हलूं था, पोइ हुते मिलूं था मासातनि। I wish when I first saw you I knew this. When I'm with you I feel so useless. I feel diluted, my heart's been wounded. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palm. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. But if I lay down and I play dead and I stay dead, baby, you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares, standing right there. फाइनली खेर सां पुॼी वियासीं ख़ालान जे घर ऐं जिते सामान ॾियणो आहे। सो पुॼी आहियूं लुकमान खां, टुपी आया आहियूं लुकमान फाटक खां। वॾी रश हूंदी आहे, उहा मां तव्हांखे ॾेखारींदुमि, ॾिठी हूंदव। मां एड कई आहे वीडियो। तव्हांखे मां दोस्त जो ज़िक्र कयो हुयो आदिल अली बुढ़ो। सो हुनखे मां रिवील थो करणु चाहियां कि आदिल अली बुढ़ो वीडियो हले थी छा हले थी। हा सो लगा मेरा मजाक। साईं मुंहिंजो नालो आहे आदिल बुढ़ो ऐं मां साईं मुर्शिद असांजो बाबू हुनजो वॾो मुरीद आहियां। इंशाल्लाह गॾु आहियां भाऊ सां गॾु। मिलूं था। असां ख़ालान चांहि वग़ैरह पी आयासीं। मां चांहि पीअंदो त न आहियां पर अॻियूं चांहि रखियूं। सो रस केक खाधो, चांहि मां न आहियां पीअंदो। तव्हांखे मासा ॾेखारियां थो। साईं न साईं अचो नथो चाहे। अचो इंट्रो कराए, तारीफ़ कराए। बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो। सो हे मासाब राशिद हुसैन मुंहिंजो मासाब जिगर। सो इहो सुभाणे मंडे ॾींहुं इंशाल्लाह यूनिवर्सिटी में तव्हांखे मिलाईंदुमि। हिन महिल मूड में न आहे छो त निंड मां उथारियोसीं। सो वरी अॻे मिलूं था, मिलूं था। होॾे मोनीटर बि खणणो आहे, दोस्त जो लैपटॉप बि खणणो आहे, होॾे हलूं था। अगरि ब्लॉग पसंदि हुजे लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। अञा कचहरी था करनि, थोरो फाइबर जो कमु थो सिखे आदिल हुसैन मुंहिंजे मासाब खां। पोइ मिलूं था। नंढी भेण जा बुक वठणा हुया, वो बोर्ड में अची विया। 9 दर्जे जा बुक वरिता आहिनि। तक़रीबन 3 बुक वरिता आहिनि, 850 रुपये में मिलिया आहिनि। मां खां वधी वई आहे ऐं
चयोमांसि मामा थोरी रियायती चई बाबा सिंध टेस्ट बुक कया ते बीठा आहियूं मतिलबु रश ॾिसी सघो था पोइ हाणे दोस्त ॾे था वञूं पोइ हुते मिलूं मां तव्हांखे इंफॉर्म कयमि त दोस्त ॾे था वञूं पर पहिरियों मूंखे यादि आयो त मुंहिंजो मोनीटर खणणो हुयो दान वटि सिर्फ़ु दान वटि घर अथनि मोनीटर पियो कंप्यूटर जो उहो ज़रूरु लाज़मी खणणो हुयो सो हाणे मां मोनीटर खणी अचां पोइ वरी तव्हां सां मिलूं था हिन महिल दोस्त खे आदिल खे मां मोबाइल ॾेई थो वञा इहो यूज़ कंदो भई होॾे घर मां थो वञा मोनीटर खणी अचां पोइ वरी मिलूं था फाइनली दोस्त जे घर गेंट वटि साईं वटि साईं जी गेंट खड़काई आहे हाणे जंहिं महिल अचे मज़ाक थो कयां अञा गेंट खड़काई न आहे सो खड़काईंदासीं ऐं पोइ वरी मिलंदासीं तव्हां कुझु चओ पिया मोनीटर लाइ मां साईं चवां पियो वज़न इलाही अथसि भाऊ खे सॾु करे चवनि तव्हां वरी हिते वीडियो में लॻी विया सर बुला के आता हूँ सो हाणे वञूं था सॾु कयूंसि त मिले वरी उनखे तव्हांखे तारीफ़ करायां हुनजो बि साहिबु जीअल टॉपर असांजी यूनिवर्सिटी क्लास जो प्रोग्रामिंग जो मां बैंकिंग फाइनेंस आहे हे प्रोग्रामिंग पढ़ंदा आहिनि IT सो दड़ खड़काइनि पोइ मिलूं था जी इज़त आहे मॉनिटर हेठि रखी पाण दोस्त सां मिलणु वियो आहे ठहे थो मुर्शिद जी शइ खे हेठि रखी पाण दोस्त सां मिलणु वियो आहे जीअल सां जीअल साईं तारीफ़ करायो पंहिंजो मुंहिंजो नालो जीअल खान आहे जीअं तव्हां मुर्शिद दोस्त आहियां हा साईं असांजा टॉपर मुरीद आहे बाबा मुरीद हा मुरीद मुरीद सो साईं जो माशाल्लाह वॾड़ो घर उहो ई ताईं खुटे ई नथो सरकार लीज ते न मज़ाक पंहिंजो घर अथनि माशाल्लाह सो अंदरि हलूं ऑफिस साहिबु विहारींदो सो हुते मिलूं था हे गाॾी अंदरि कयूं हा ही साईं जो मेखानो आस्थान बोले तो माशाल्लाह ज़बरदस्त 4K कंप्यूटर साहब जो ये गरीब समझो अथव या जीअल खे असां को अमीर आहे कीअं जीअल गंज हाँ इहो घणो न थी ओके सो अचण वारी जीअल जी कंप्यूटर ते ये गरीब जा शौक़ हूंदा आहिनि अमीरनि जी सामाननि सां बसि खेश अचण ताईं हाँ लैपटॉप अची वियो साईं जो लैपटॉप मिली वियो आहे प्राइम मिनिस्टर अल्लाह साईं जी वॾी बेइज़ती थी वई आहे सो हाणे छा था ॾेखारणु चाहियो जी ड्राइव में आईडी मनी कर डाउनलोड करणो पवंदो आहे मेगा सिंक पंहिंजो डेस्कटॉप ऐप आहे ऐं मोबाइल में वठनि OS में वठनि iOS में वठनि मैक में वठनि सभिनी में थींदो बहरहाल ही 50 मिनट न हिन में आहे छा तुंहिंजे गानो मज़ो त छा आहे जेको तव्हांजो आहे साफ़ी हिते थी हले असीं चऊं था नूरा फतेह जो सॉन्ग हलायो त हे वरी पसूरी हलाए वेठा आहिनि अहिड़ा हरामी दोस्त असांखे मिलिया आहिनि जो जेको न वणे गानो वणंदो आहे पर नूरा फतेह जी अलॻि लेवल आहे न नूरा फतेह जी अलॻि लेवल आहे साईं नए लेवल सो नूरा फतेह जी बेइज़ती थी थिए मुंहिंजे साम्हूं इहे जेॾो चवां थो बोतल पीअंदो न पी चए थो बोतल पी जो ठहे नथो हाणे ॾिसो अरे यार नूरा फतेह जो सॉन्ग हलाए ईअं न कयो यार थोड़ो थोड़ो टिकड़ो फाइनली मां ख़ुदि हलायो आहे फाइनली हाँ अवे स्लो छो थो हले स्लो छो थो हले नूरा जो ऐं स्लो यार शुरू खां लाइ डाउनलोड पूरी करे भाऊ यस यार ये क्यों छोटो चेहरा है आई जो इतना वाह क्या ॾिसो एॾा हरामी अरे बंद कर ओके ओ बिस्मिल्लाह ओ वाह ए काॾे हली रहिया आहियूं हलूं सो टाइम में आपको ये ना तंग थी वियो आहे सो हाणे इहे संभाल न तव्हां न हे साहब तंग थी वियो आहे नवाब आहे न सो असीं हली रहिया आहियूं साईं जी बरोज ज़ात हुई सो असां थोरो कयोसीं स्क्रीनशॉट पर बरोज ज़ात वणंदी आहे छो त 2 दफ़ा छोकिरियूं वणियूं आहिनि बरोज चई छा कयासीं छा था सम्झो दोस्त खे घर छॾे आयासीं ऐं ख़ैर पोइ मोटी आयासीं अगरि व्लॉग पसंदि आयो आहे त लाइक कजो ऐं शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो बेल आइकन खे बि दॿाइजो थैंक यू वेरी मच ख़ुदा हाफ़िज़